अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदुमि। नाज़रीन, सिंध इंसाफ़ टीवी न्यूज़ खां सैयद यासीन शाह जिलानी प्रेस क्लब में अॼु इजाद कंदे चयो त मुंहिंजो सैयद ख़ालिद हुसैन शाह भाउ आहे कि तो मुंहिंजे मौजूदगी में घर में अची मुंहिंजे ॿारनि सां तशदुद करे करे ऐं लटा फाड़े की में मुंहिंजे ॿारनि खे मौत मां धमकी ॾेई रहियो आहे। की में मां एसएसपी सखर ऐं डीआईजी सखर पीरबख्श शाह खे ऐं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खे मुतालबो आहे। आजी सिंध साहिब गुलाम नबी खान मेमूर खे ऐं त किथे बाला इदारा आहिनि हुननि खे ऐं सुप्रीम कोर्ट खे मुतालबो आहे जज साहिब खे ऐं हाई कोर्ट खे सखर खे जल्द जल्द मुतालबा पूरा कया वञनि। की में ख़ालसा खे पने अकल में केस दाख़िल करे सुमर खान को पंहिंजे ॻोठ में वेठल आहे कि तो त नामालूम थी करे त माण्हू मुंहिंजे घर में दाख़िल कराए ऐं मुंहिंजे ॿारनि खे तशदुद करे कॾहिं घर आया कॾहिं न आया, मुंहिंजी गैर मौजूदगी में घर में दाख़िल थिए, मुंहिंजे ॿारनि खे धमकाए करे ऐं मुंहिंजे भाइरनि खे किथां गॾु आहे सैयद नूर नबी शाह हुनखे धमकाए करे रहियो आहे ऐं मुंहिंजे मथां तशदुद करे पीउ जी पग खे रजाए रहियो आहे। हुन चयो त आउं वॾो भाउ आहियां पर मुंहिंजे मथां मौत मां धमकू ॾेई रहियो आहे। की मां एसएसपी सखर ऐं डीआईजी पीरबख्श शाह खे ऐं आजी सिंध साहिब खे मुतालबो आहे जल्द जल्द ख़ालिद हुसैन शाह जे ख़िलाफ़ केस दाख़िल करे गिरफ़्तार अमल में अची वञे। की में हुन जो गिरफ़्तार न कयो वियो त की में प्रेस क्लब मां इजाद मुज़ाहिरो हूंदो। नाज़रीन, सिंध इंसाफ़ टीवी न्यूज़ वधीक ॾिसंदा रहो हर अपडेट्स।